नाज़रीन, बुलेटिन जी शुरुआत में अवां खे आम ख़बर ॾींद त सिंध जे 15 ज़िलनि में मकानी चूंडुनि लाइ 24 यूनियन काउंसिल्स में ॿीहर पोलिंग जो अमल जारी आहे। अवां खे ॿुधायूं त वोटिंग बिना साई जे शाम 5 वॻे ताईं जारी रहंदी। सिक्योरिटी जा गैरमामूली इंतज़ाम कया विया आहिनि। हैदराबाद, लाड़काणो, नवाबशाह, सखर, मीरपुर खास, थरपारकर, सांगड़, उमरकोट, खैरपुर में पोलिंग दौरान वोटिंग जारी आहे। अवां खे अपडेट कयूं त सिंध जे 15 ज़िलनि में मकानी चूंडुनि लाइ 24 यूनियन काउंसिल में ॿीहर पोलिंग अमल जारी आहे। वोटिंग बिना साई जे शाम 5 वॻे ताईं जारी रहंदी। सिक्योरिटी जा गैरमामूली इंतज़ाम कया विया आहिनि। हैदराबाद, लाड़काणो, नवाबशाह, सखर, मीरपुर खास, थरपारकर, सांगड़, उमरकोट, खैरपुर में पोलिंग दौरान वोटिंग अमल जारी आहे।